नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदकोट खां ख़बर ॾींदा हलूं त अॼु खां कुझु वक़्त अॻूणो डिप्टी कमिश्नर मोटरसाइकिल शोरूम शहर खां ॿाहिरि कढण जो हुकुम जारी कयो। असां उन हुकुम तहत पंहिंजा शोरूम शहर खां ॿाहिरि कढी दुकान वठी लखे रुपया ख़र्च करे पंहिंजे बचनि जो गुज़र करे रहिया हुआसीं त मौजूदा ज़िले हुकूमत इंक्रोचमेंट फोर्स अॻूणो शोरूम में मार्केट पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे विच शहर में खोलण जी इजाज़त ॾिनी। असां ग़रीबनि खे शहर खां ॿाहिरि कढियो वियो। असां आला इदारनि खे अपील करियूं था त शहर में खुलियल मोटरसाइकिल शोरूम बंदि कराए साॻी जॻह ते शहर खां ॿाहिरि कढिया वञनि, न त ॿी सूरत में असां कमिश्नर लाड़काणे खे दरख़्वास्त ॾींदासीं। उन खां सवाइ असीं कोर्ट में आइनी पटिशन दाख़िल कराईंदासीं त हिकु शहर में ॿ कानून छो आहे, असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। कारोबार उधर अंदर से बाहर शिफ्ट किया, फिर इधर खर्चे किए, लाखों रुपए खर्च किए और इधर दुकान लगवाए। अभी जो दूसरा डीसी आया है, डीसी साहब आया है मिठानी साहब, उसने उसी जगह पे दूसरे लोगों को बिठाकर पैसा लेकर रिश्वत लेकर उनको उधर ही बिठाया है। चाहिए था तो फिर असांजा शोरूम अंदर होया, उतों असांखे नोटिस मिलियो वियो तव्हां हितों निकिरो, शहर खे तकलीफ़ आहे, शहरनि खे सोड़ आहे। असां उतों शोरूम पंहिंजा छॾे हिते आया आहियूं। 2 लख रुपया असां एडवांस ॾेई करे शोरूम बुक कया आहिनि। जेको डीसी चांडियो साहब हुयो उन दौर में हिकिड़ो शोरूम बि खुलियल न हुयो। जॾहिं ही डीसी मिठाणी साहब आयो आहे, जेका अंदरिया शोरूम हुया सभु बहाल थी विया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।